बादशाह जी बादशाही में हिक फ़क़ीर रहंदो हो। फ़क़ीर नौजवान छोकिरो हो। फ़क़ीर हिते हुते ख़ैरात वठंदो हो। फ़क़ीर जी शादी थियल हुई। हाणे ॿई ज़ाल मुड़ुस फ़क़ीर बि ॻोठ में ख़ैरात वठणु वेंदो हो ऐं हुन वारी ज़ाल फ़क़ीर जी हुई, सा बि ख़ैरात वठणु वेंदी हुई। सो हाणे वक़्त जे हिसाब सां फ़क़ीर खे हिकु पुटु बि थियो। हाणे उहो बि उन फ़क़ीर जी ज़ाल फ़क़ीराणी सां गॾु। हाणे फ़क़ीराणी वेंदी हुई ख़ैरात वठणु, गॾु पुट खे बि गॾु खणियो वेंदी हुई। हिकु चकर फ़क़ीर वियो ॻोठ में ख़ैरात वठणु ऐं फ़क़ीर जी ज़ाल सा बि वई ॻोठनि में ख़ैरात वठणु। हाणे ईअं ई हिननि जो जान वग़ैरह हलंदो हो, ख़ैरातूं वठंदा हुआ, उन वञा पंहिंजो जान गुज़र हलाईंदा हुआ। हाणे फ़क़ीर पंहिंजी ज़ाल खे तमामु जाम भाईंदो ऐं चाहींदो हो ऐं जेका फ़क़ीराणी हुई, फ़क़ीर जी ज़ाल सा बि पंहिंजे मुड़ुस खे तमामु जाम भाईंदी हुई। सो हाणे हिकु चकर फ़क़ीर निकितो ख़ैरात वठणु ऐं हिन वारी ज़ाल बि वई ख़ैरात वठणु। हाणे फ़क़ीर त हितां हुतां ॻोठनि मंझां ख़ैरात वठी सुबुह खां वठी अची शाम थी ऐं फ़क़ीर त मोटी आयो वापसी पंहिंजे घर। हाणे फ़क़ीर वारी ज़ाल न वरी, सुबुह वारी निकितल सा ख़ैरात वठणु वई, सा न वरी। त हिते फ़क़ीर परेशान थी वियो। फ़क़ीर चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल अञा ताईं वरी न आहे, ख़बर न आहे केॾांहुं वई, अलाए छा थियो। हाणे फ़क़ीर रहियो इंतज़ारु कंदो कंदो, जाम इंतज़ारु कयो, फ़क़ीराणी न वरी, फ़क़ीर जी ज़ाल वरी न। फ़क़ीर खे अची हुटको थियो, मथां राति थियण वारी हुजे। हाणे फ़क़ीर जेके वेझा वेझा ॻोठ हुआ, सो लॻो उतां पुछा करणु संदुसि ज़ाल जी। हाणे हिन खां पुछा कई, हुन खां पुछा कई, काफ़ी ॻोठ हिन उन ऊंदाही वारे टाइम में पुछा कया, पर ज़ाल जो अतो न पतो, ख़बर न आहे केॾांहुं वई। फ़क़ीर परेशान थी वियो। फ़क़ीर वापसी मोटी आयो। सॼी राति न निंड, न आराम, न सुकून। चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल अलाए केॾांहुं वई ऐं गॾु मुंहिंजो पुटु बि हो। ख़ैरनि जो अची सुबुह थियो, ज़ाल जो न अतो न पतो। हाणे फ़क़ीर निकितो ॻोठनि में हिते हुते ॻोल्हणु। हाणे कई हंधि फ़क़ीर ॻोल्हिया, पर फ़क़ीर वारी ज़ाल फ़क़ीर खे न मिली। हाणे फ़क़ीर ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो। फ़क़ीर चवणु लॻो त वञा बादशाह वटि, बादशाह खे वञी चवां त जीअं मुंहिंजी मदद करे, मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे केॾांहुं वई हली। सो हाणे फ़क़ीर आयो बादशाह वटि। बादशाह सां हाल अहिवाल कयईं, सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। त फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे महिरबानी करियो, मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे केॾांहुं वई, केरु खणी वियो, ख़बर न आहे, को मसइलो थी वियो, केॾांहुं वई आख़िर मुंहिंजी ज़ाल। सो हाणे आऊं तव्हांखे अर्ज़ु करियां थो, तव्हांजी बादशाही में वेठो आहियां, मूंखे मुंहिंजी ज़ाल ॻोल्हे आणे ॾियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर हाणे तूं दिलि जाए करे वेह, ऐं सिपाहियुनि वग़ैरह खे चवां थो ऐं वञी पाणे ॻोल्हींदा, मुंहिंजी बादशाही में जेकर हूंदी त मिली वेंदी। सो हाणे बादशाह हुकुम कयो सिपाहियुनि खे। सिपाही निकिता उन फ़क़ीर जी ज़ाल खे ॻोल्हण जे लाइ। हाणे सुबुह खां वठी शाम थी वई। सिपाही बादशाह जी सॼी बादशाही हेॾां होॾां ॻोल्हे ऐं वापसी मोटी आया। सो अची बादशाह खे चयूं त बादशाह सलामत, फ़क़ीर जी ज़ाल असांखे न मिली। असां हर हंधि सॼी बादशाही ॻोल्ही आहे, पर फ़क़ीर जी ज़ाल जो को ॾस पतो कोन्हे। सो हाणे नेठि फ़क़ीर बि उते वेठल हो। सो हाणे बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़ाल खे तमामु जाम मुंहिंजे सिपाहियुनि ॻोल्हियो आहे, पर तुंहिंजी ज़ाल जो को ॾस पतो कोन्हे, ख़बर न आहे केॾांहुं वई। सो हाणे फ़क़ीर उतां मायूस थी मोटी आयो वरी वापसी पंहिंजे घर। सो हाणे परेशान हुजे त ख़बर न आहे मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजो पुटु अलाए केॾांहुं विया। सो हाणे ॻोठ वारनि खे ख़बर बि आहे पई त फ़क़ीर जी ज़ाल आहे कोन। सो हाणे हिन खे तानू ऐं मेणू ॾियणु लॻा फ़क़ीर खे त हीअ फ़क़ीर निभागो ऐं ज़ाल हिन वारी वई हली, केॾांहुं ॿिए हंधि वई हूंदी या भॼी वई हूंदी। हिन फ़क़ीर वटि रही ख़ैरात हिते हुते वठंदी हुई। सो इन कम मुंहिंजा थकी हूंदी, तंहिंजे करे इन फ़क़ीर खे छॾे पंहिंजे पुट खे वठी कंहिं ॿी बादशाही में हली वई हूंदी। सो हाणे फ़क़ीर खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी हुन माण्हुनि जे वटां, थी सघे थो कंहिं ॿी बादशाही में वई हुजे। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो त आऊं वञा थो वरी कंहिं ॿी बादशाही में, हीअ बादशाही छॾे, थी सघे थो मन उते मूंखे मुंहिंजी ज़ाल मिली वञे। हीअ माण्हू ताना ऐं मेणा ॾियनि था, पर मुंहिंजी ज़ाल ईअं नथी करे सघे। मुंहिंजो हुन ते भरोसो ऐं यकीन आहे ऐं मूंखे ईअं छॾे न वेंदी। सो हाणे फ़क़ीर हलंदो फिरंदो आयो ॿी बादशाही में। हाणे ॿी बादशाही में आयो, अची बादशाह वटि पुॻो।
बादशाह सां हाल अहवाल कयईं ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत ही मसइलो आहे, हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाईं। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त पोइ ॾे ख़बर भला तुंहिंजी ज़ाल जा जेके माइट आहिनि जिथां तो शादी कई आहे तो उतां पुछा कई आहे, उॾां त कोन वई आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत मुंहिंजी ज़ाल जा मिट माइट केर बि कोन्हे, मूंखे ईअं ई मिली हुई कंहिं हंधि बेहोश थी पई हुई, उनखे आउं उतां खणी आयो हुउसि ऐं ख़बर न आहे को अतो पतो बि कोन्हे जे माइटनि जो मिटनि जो, ऐं मूंखे इहो ई चयो त आउं अकेली आहियां ऐं मुंहिंजो को बि मिट माइट या कुझु बि कोन्हे, मुंहिंजा माउ पीउ बि कोन्हे। पोइ मूं वटि रहियो हो ऐं पोइ वक़्त जे हिसाब सां मूं सां करे छॾी हुई शादी। मिट माइट बादशाह सलामत हुन जा आहिनि कोन जो आउं खणी हुननि वटि वञा। हाणे तव्हांजी बादशाही में आयो ऐं तव्हांखे अर्ज़ु आहे त मुंहिंजी ज़ाल खे मूंखे ॻोल्हे आणे ॾियो। सो हाणे बादशाह बि सिपाहियुनि खे हुकम कयो, फ़क़ीर खे उते विहारियईं। सो हाणे सिपाही विया वञी सॼी बादशाही हिते हुते ॻोल्हे आया, पर उन फ़क़ीर जी ज़ाल जो को ॾस पतो कोन मिलियो, उन बादशाही में बि ख़बर न पई। सो हाणे नेठि सिपाही सुबुह खां वठी शाम थी वई, ॻोल्हे ॻोल्हे थका। सो वरी आया बादशाह वटि, बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत सॼी बादशाही पाण वारी ॻोल्ही आहे, पर फ़क़ीर जी ज़ाल जो को ॾस पतो कोन्हे, ख़बर न आहे किथे आहे। हाणे बादशाह फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर साईं सॼी बादशाही सिपाही ॻोल्हे आया आहिनि, तव्हांजी ज़ाल जो को ॾस पतो कोन्हे, ख़बर न आहे किॾां वई हली। सो हाणे नेठि फ़क़ीर मायूस थी वरी उतां बि मोटियो। हाणे हलंदो फिरंदो सोचणु लॻो त वरी वञा कंहिं ॿी बादशाही में, मतां उते मुंहिंजी ज़ाल हुजे। हाणे आयो टी बादशाही में, पहिरीं बादशाही में रहंदो, ॿी बादशाही में बि ॻोल्ही पंहिंजी ज़ाल खे। हाणे आयो टी बादशाही में, अची टे बादशाह सां मिलियो, उन सां बि साॻी हाल अहवाल कयईं ऐं हुन बि इहो साॻी कमु कयो, सिपाहियुनि खे मोकिलियईं, सॼी बादशाही हेॾां होॾां ॻोल्हे आया, पर फ़क़ीर जी ज़ाल जो न ॾस न पतो। सो मोटी आया, उन्हनि बि इहो बादशाह खे जवाबु ॾिनो ऐं बादशाह बि फ़क़ीर खे इहो ई चयो त फ़क़ीर साईं तुंहिंजी ज़ाल मुंहिंजी बादशाही में आहे कोन। सो हाणे नेठि मायूस थी वरी वापसी उतां उन बादशाही मां निकिरणु लॻो। फ़क़ीर चवणु लॻो त आख़िर मसइलो छा आहे, मुंहिंजी ज़ाल अलाए किॾां वई हली, मुंहिंजे पुट खे वठी ॿ टे बादशाहियूं ॻोल्हियूं त हिते ई कोन्हे। जेके बादशाही में असीं रहंदा हुआसीं उन सां गॾु जेके बि वेझियूं वेझियूं बादशाहियूं लॻनि थियूं, उन्हनि में त मुंहिंजी ज़ाल आहे कोन, ख़बर न आहे किॾां वई हली, हाणे आउं कीअं करियां। सो हाणे फ़क़ीर वीचारो परेशान थी वियो, ज़ाल ख़बर न आहे किॾां वई हली। हाणे पाण वते पियो ॻोल्हींदो, हाणे ॻोठनि मंझां हितां हुतां पुछाऊं कंदो उनजी ज़ाल जे बारे में, पर कंहिंखे बि को ॾस पतो न हुजे। सो हाणे नेठि कई बादशाहियूं हिन पुछाऊं कयूं, हर बादशाही में आयो, तक़रीबन 6-7 बादशाहियूं रुलियो, बादशाहनि सां मिलियो, सभिनि मदद फ़क़ीर जी जाम कई ज़ाल ॻोल्हण जे लाइ, पर ज़ाल जो को न अतो न पतो, कुझु बि न हुजे जो फ़क़ीर खे खणी ख़बर पवे ज़ाल जे बारे में। फ़क़ीर माॻे परेशान थी वियो त मुंहिंजी ज़ाल अलाए किॾां वई। हाणे फ़क़ीर हलंदो फिरंदो वरी अची हिकु ॿी बादशाही में पुॻो। उहा बादशाही हिकु राणी हलाईंदी हुई, हुनजो मुड़ुसु मरी चुको हो। राणी सां मिलियो, राणी सां हाल अहवाल कयईं, उन खे बि इहो ॿुधाईं त मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे किॾां वई हली आहे, 6-7 बादशाहियूं रुली आयो आहियां, हाणे तव्हांजी बादशाही में आयो आहियां। सो हाणे मुंहिंजी मदद कर, तव्हांजी बादशाही में सिपाहियुनि खे मोकिलियो त जीअं ॻोल्हे अचनि त मुंहिंजी ज़ाल जो को ॾस पतो मूंखे मिले, ख़बर पवे, ख़बर न आहे मुंहिंजी ज़ाल अलाए किॾां वई हली आहे। सो राणी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर तूं परेशान न थी। फ़क़ीर हाणे नौजवान छोकिरो हुजे, सफ़ा को पोढ़ो न हुजे, अधरोटी उमिरि जो बि न हुजे, छोकिरो हुजे नौजवान। सो राणी चवणु लॻी फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं परेशान न थी, ऐं हींअर ई सिपाहियुनि खे चवां थी, सिपाही वेंदा ॻोल्हे ईंदा, जे अगरि मुंहिंजी बादशाही में हूंदी त तोखे तुंहिंजी ज़ाल बिल्कुलु मिलंदी। सो हाणे राणी सिपाहियुनि खे चयो वञो फ़क़ीर जी ज़ाल खे ॻोल्हे अचो पंहिंजी बादशाही में। सो हाणे उहे सिपाही राणी जो हुकम मञियो, से विया वञी हिते हुते ॻोल्हे आया सॼी बादशाही, सुबुह खां वठी उन्हनि खे बि शाम थी वई। सो वापसी मोटी आया। सो चवणु लॻा राणी खे त राणी साहिबा पाण वारी बादशाही सॼी ॻोल्ही आहे, पर किथे बि फ़क़ीर जी ज़ाल जो को ॾस पतो कोन्हे, ख़बर न आहे किॾां वई हली।
तो हाणे राणी चवणु लॻी फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा सिपाही सॼी बादशाही ॻोल्हे आया आहिनि, तुंहिंजी ज़ाल जो को ॾस पतो आहे कोन। हाणे अची राति थियण वारी हुजे तो फ़क़ीर बि उतां मायूस थी वियो त वञणु लॻो त राणी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, हाणे तूं केॾांहुं वेंदे, अॼोकी राति हिते रह ऐं पोइ सुबुह जो हितां निकिरी वञिजांइ। तो हाणे नेठि राणी एतिरो कुझु फ़क़ीर खे चयोसि, फ़क़ीर बि चवणु लॻो त चलो ठीकु आहे, अॼोकी राति हिते रहां थो। तो हाणे नेठि फ़क़ीर उते रही पियो उन राणी वटि। तो हाणे राणी फ़क़ीर खां हाल अहिवाल वरिता। जॾहिं राति जो अची टाइम थियो तो हिते राणी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़ाल जा को मिट माइट उते वियो या न। तो फ़क़ीर चवणु लॻो उन राणी खे त मुंहिंजी ज़ाल जा मिट माइट आहिनि कोन। सॼी सचाई सॼी हक़ीक़त करे राणी खे ॿुधाई। राणी चवणु लॻी त पोइ ख़बर न आहे तुंहिंजी ज़ाल अलाए केॾांहुं वई हली आहे। तो हाणे हिते फ़क़ीर पुछा करणु लॻो राणी खां त राणी ॾे ख़बर, हीअ बादशाही सॼी तूं पई हलाईं, तुंहिंजो मुड़ुसु बादशाह आहे किथे। तो राणी चवणु लॻी त दरअसल मुंहिंजो मुड़ुसु बादशाह मरी चुको आहे, आउं सिर्फ़ु अकेली आहियां, हीअ बादशाही हलायां थी, मूंखे न ॿार न बचो, हाणे आउं परेशान आहियां। त राणी हिते रोइणु लॻी। त फ़क़ीर चवणु लॻो राणी खे त राणी ॾे ख़बर, रोई छला थी, तोसां ख़ैर त आहे, मूं सिर्फ़ु एतिरो ई पुछा कई आहे, तूं रोइणु लॻी वें। तो हिते राणी चवणु लॻी त रोयां इनजे करे पई त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे छॾे वियो ऐं मरी चुको आहे, जहिड़ो मरी वियो त मूंखे छॾे वियो। तो हाणे उन जे करे रोयां थी, छो त मूंखे हिकु औलाद थी पियो आहे, शहज़ादी थी आहे या शहज़ादो पुटु थी आहे, त जीअं पोयां मुंहिंजी बादशाही जो वारिस थी आहे ऐं बादशाही हलाए आहे, तंहिंजे करे आउं परेशान आहियां ऐं रोयां उनजे करे पई। सो फ़क़ीर चवणु लॻो उन राणी खे त राणी साहिबा तूं रो न, तूं परेशान न थी, मुंहिंजी ज़ाल जेका विञाइजी वई आहे, जेका ग़ाइबु थी वई आहे, उन सां गॾु हिकु मुंहिंजो पुटु बि आहे। सो हाणे अलाह मूंखे उहो पुटु ॾिनो आहे, उहो पुटु बि आहे, जे अगरि मूंखे मुंहिंजी ज़ाल मिली वई, मुंहिंजो पुटु मूंखे मिली वियो, तोसां आउं वचन ऐं वाइदो थो करियां, फ़क़ीर जो हिकु ई वाइदो, तोसां वचन ऐं वाइदो करियां थो त जे अगरि मुंहिंजी ज़ाल मिली वई, मुंहिंजो पुटु मिली वियो, त उहो पुटु मुंहिंजो जेको आहे सो तोखे आउं ॾेई वेंदसि, उहो तूं पाण वटि रखिजांइ पंहिंजो पुटु करे, तोखे आउं ॾेई वेंदसि, इहो मूं फ़क़ीर जो तोसां वाइदो आहे। तो हाणे नेठि राणी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर पोइ तुंहिंजा इहे वॾा कुर्ब, जे अगरि तुंहिंजो पुटु मूंखे ॾींदे त आउं जीअण जहिड़ी थी वेंदसि, बादशाह खां सवाइ त आउं अधूरी आहियां। सो हाणे नेठि ख़ैरनि जो अची राति जाम थी वई, फ़क़ीर सुम्ही रहियो, राणी बि पंहिंजे कमरे में हली वई सुम्ही रही। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, राणी बि अची हाज़िर थी दरबार में, फ़क़ीर बि अञा उते मौजूदु हुजे। तो हाणे राणी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं ॻाल्हि ॿुध, फिलाणे हंधि तूं हलियो वञु, उते हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे, सो मन थी सघे थो उनखे ख़बरचार हुजे, उहा तुंहिंजी मदद करे। तो हाणे नेठि फ़क़ीर उन राणी खां मोकिलाए ऐं उन बुज़ुर्ग माण्हू जो ॾस पतो वठी ऐं सिधो निकितो उन जी ॻोल्हा में। सो हाणे फ़क़ीर अचे पियो उन बुज़ुर्ग जी तलाश में। सो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे मुंहिंजी ज़ाल जो को अतो पतो आहे कोन, मन इन बुज़ुर्ग खां ख़बर पहुची वञे। हाणे आयो उन जॻह ते उहो पीरसन बुज़ुर्ग वेठो हुजे ऐं उनजो हिकु तमामु वॾो बांज़ हुजे, धारियल तमामु वॾो बांज़ हुजे, वॾे मां वॾो बांज़ हुजे। सो हाणे फ़क़ीर उन बुज़ुर्ग वटि पुॻो, हाल अहिवाल कयईं, दुआ सलाम कयईं ऐं सॼी ॻाल्हि करे उन बुज़ुर्ग खे ॿुधाईं। सो हाणे हिते उहो बुज़ुर्ग चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, हाणे ईअं त ख़बर न पवंदी त तुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे किथे आहे, तूं हीअं कर, हीअ मुंहिंजो बांज़ अथई, तमामु वॾो बांज़ अथई, हिन बांज़ मथे चढ़ी हीअ बांज़ तोखे सॼी सैर कराईंदो, ॾिसजां मन तोखे तुंहिंजी ज़ाल किथे मिली पवे। सो फ़क़ीर चवणु लॻो उन बुज़ुर्ग माण्हू खे, पीरसन खे, त तुंहिंजियूं महिरबानियूं। हाणे फ़क़ीर चढ़ियो उन बांज़ ते, बुज़ुर्ग बांज़ खे चयो त हिन फ़क़ीर खे सभु इलाइक़ा जेके हिन नाइनि ॾिठासीं, वञी हिन खे घुमा फिरा, जीअं हिन जी ज़ाल जो को ॾस पतो मिली पवे। सो हाणे फ़क़ीर उन बांज़ ते चढ़ियो, बांज़ हिन खे खणी उॾणु लॻो। हाणे काफ़ी इलाइक़ा जेके फ़क़ीर न ॻोल्हिया हुआ, उहे बांज़ हिन खे ॾेखारणु लॻो। हाणे हिते हुते ॾेखारे सभु इलाइक़ा हणी पर हिन जी ज़ाल जो को ॾस पतो न मिलियो। तो हाणे जाम इलाइक़ा घुमी फिरी ॻोठ ही हू झर झंग
पर ज़ाल जो को ॾस पतो हुजे ई न। सो हाणे नेठि बांस फेरे फेरे अची वापसी वरी उन बुज़ुर्ग वटि अची उन फ़क़ीर खे लाथो। सो हाणे बुज़ुर्ग चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर तुंहिंजी ज़ाल जो को ॾस पतो मिले ई या न। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बुज़ुर्ग साईं घणी इलाइक़ा ॻोल्हियासीं, ॻोठ ॻोल्हियासीं, झरझंग ॻोल्हियासीं, पर मुंहिंजी ज़ाल जो न अतो न पतो ख़बर न आहे अलाए किॾांहुं वई। तो बुज़ुर्ग चवणु लॻो त हाणे जेका मदद मूंखां पुॻी सा मूं तुंहिंजी कई, हाणे तुंहिंजो नसीबु तोसां आहे। सो हाणे फ़क़ीर उन बुज़ुर्ग खां मोकिलाए उनजा थोरा मञी उतां निकितो। हाणे हलंदो हलंदो अचे पियो, परेशान थी वियो त आख़िर मुंहिंजी ज़ाल वई त वई किॾांहुं। हाणे आयो काफ़ी इलाइक़ा वरी बि हणंदो हणंदो आयो हिकु झंग में। हाणे अची हिनखे राति थियण वारी हुजे। आयो हिकु तमामु हसीन ख़ूबसूरत तलाउ जे पाणी जो, ऐं उते हिकु तमामु सुठो वणु वॾो हुजे। आयो उन वण जे हेठि वेही रहियो। सो चवणु लॻो त हाणे पासे में न को ॻोठु न को घरु आहे। अॼोकी राति हिन वण जे हेठि वेहां थो, गुज़ारियां थो, पोइ सुबुह जो वरी हितां निकिरंदसि। सो हाणे फ़क़ीर उहा राति उन वण जे हेठि उन तलाउ जे पासे में गुज़ारी। हाणे ख़ैरनि जो अची सुबुह थियो। हाणे फ़क़ीर अञा उन तलाउ ते मौजूदु हुजे, उन वण जे हेठि वेठो हुजे। सुबुह थी वियो हो त हाणे एतिरे टेम में फ़क़ीर ॾिसे त 5-6 परियूं उॾंदियूं पियूं अचनि। सो फ़क़ीर चयो त हीअ त के परिस्तान जूं परियूं आहिनि जेको मथां उॾिरियो अचनि पियूं। लॻे थो त हिन तलाउ में वेझण जे लाइ या नज़ारा ॾिसण जे लाइ अचनि पियूं। सो हाणे फ़क़ीर बि उते माठ करे वेही रहियो। हाणे ख़ैरनि जो उहे परियूं बि अची उन तलाउ ते लथियूं। तलाउ ते लथियूं ऐं उन महिल उन फ़क़ीर ॾिठो उन परियुनि में हिकिड़ी परी हिन वारी ज़ाल हुजे। फ़क़ीर जॾहिं ॾिठो सो चवणु लॻो त अड़े हीअ त मुंहिंजी ज़ाल आहे, पर मुंहिंजी ज़ाल त मूं वांगुरु फ़क़ीराणी, पर हीअ त हिकु परी आहे। थी सघे थो हमशक्ल हुजे या मोहंडा ॾींदी हुजे। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो त वञा ऐं पुछा करियां। सो हाणे फ़क़ीर उतां डोड़ पाए आयो उन ज़ाल ॾांहुं जेका परी हुई हिन वारी। फ़क़ीर सम्झो त मुंहिंजी ज़ाल आहे। फ़क़ीर डोड़ पाती। सो हाणे परी बि उतां इन फ़क़ीर खे ॾिठो त सो डोड़ंदी आई। फ़क़ीर बि हितां डोड़ंदे आयो। सो हाणे फ़क़ीर अची ऐं परी ॿई वेझो पुॻा। सो हिते फ़क़ीर ॾिसी सो चवणु लॻो त आहे त मुंहिंजी ज़ाल, पर आहे त परी। सो हाणे परी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾिसी छा थो, हेॾो सोच वीचार में पहुची वियो ऐं दरअसल आउं ई तुंहिंजी ज़ाल आहियां फ़क़ीराणी। सो जॾहिं ॻाल्हि फ़क़ीर ॿुधी सो फ़क़ीर अची भाकुर पातो संदसि ज़ाल खे। परी बि इन फ़क़ीर खे भाकुर पातो। सो हाणे भाकुर पातो त ॿियूं परियूं ॾिसणु लॻियूं। सो हाणे त फ़क़ीर चवणु लॻो उन परी खे त ॾे ख़बर, उन फ़क़ीराणी संदसि ज़ाल खे चवणु लॻो उन परी खे त ॾे ख़बर तूं किॾां वई लीवी ऐं हीअ तूं परी थी वई ऐं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सो हिते उहा हिन वारी ज़ाल परी चवणु लॻी तूं परेशान न थी, हलिया वण जे हेठि वेह, मुंहिंजी वॾी कहाणी आहे तोखे आउं ॿुधायां थी। सो हाणे नेठि फ़क़ीर खे वठी आई परी उन वण जी छांव में, ऐं ॿियूं परियूं बि आयूं, उहे बि वेठियूं हुजनि। सो हाणे परी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त तूं परेशान न थी, ऐं तुंहिंजी ज़ाल आहियां उहा ई साॻी फ़क़ीराणी। सो फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु तूं ई मुंहिंजी ज़ाल आहीं। मोहंडा ॾे पई, आउं सुञाणे वियुसि तोखे, पर तूं परी कीअं, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। ऐं तो ॿुधायो कोन कीअं वयली, का ख़बर ई न पई। आउं रुली रुली थकी पियसि। काफ़ी बादशाहियूं मूं ॻोल्हियूं, हर हंधि हर जॻह मूं ॻोल्ही, पर तूं मूंखे न मिले। सो हाणे हिते ई नसीब जे हिसाब सां हिते ई वेही रहियसि। अॼु तूं मूंखे मिली वएं। सो हिते परी चवणु लॻी त दरअसल आउं परिस्तान जी शहज़ादी आहियां। आउं परिस्तान जी शहज़ादी आहियां। आउं ईअं ई पंहिंजे माइटनि खां कावड़िजी परिस्तान वारो मुल्क असां वारो छॾे आउं आई हुअसि धरती ते। सो हाणे धरती ते आयसि। सो मूं आम छोकिरियुनि वारो जेको आहे सो लिबास कयो ऐं उते ईअं ई हलणु लॻसि ऐं बेहोश थी किरी पई हुअसि। ऐं तूं मूंखे मिले, तूं खणी आए ऐं तो मुंहिंजी सार संभाल लथी। पोइ आउं तो वटि रहणु लॻसि, तोसां सचाई न कयमि, हक़ीक़त न कयमि, ऐं तोसां मुंहिंजी मोहबत थी वई ऐं तुंहिंजी ज़िंदगी मूंखे वणणु लॻी। सो आउं तो वटि ई रही हुअसि। सो पाण कई शादी, पाण खे पुटु बि थियो
ऐं तूं वेंदो हुए ख़ैरात वठणु ऐं आउं बि ख़ैरात वठणु वेंदी हुअसि। पंहिंजो जान सफ़र सही पिए हलियो। सो हिकु चकर तूं ख़ैरात वठणु वे ॻोठ में ऐं आउं बि ख़ैरात वठणु वियुसि ॻोठ में। सो नेठि मुंहिंजे माइटनि हिननि परियुनि खे मोकिलियो मूंखे ॻोल्हण जे लाइ। सो हीअ ॻोल्हे ॻोल्हे मूंखे अची पुॻियूं कंहिं अहिड़ी जॻह ते मूंसां गॾु पंहिंजो पुटु बि हो। सो इहे परियूं मूंखे ज़ोर ज़बरदस्ती उतां वठी खणी अची परिस्तान में रखियो। तंहिंजे करे आउं उते ई रहिजी वियसि ऐं पुट खे बि खणी आयसि पंहिंजे खे, सो बि उते हो। सो हाणे आउं परिस्तान जी शहज़ादी आहियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त ठीकु आहे, तूं परिस्तान जी शहज़ादी आहे, तुंहिंजी ॻाल्हि आउं सम्झी वियुसि, पर घटि में घटि पोइ अची आहे मूंखे तूं ॿुधाए त वञी आहे। आउं तुंहिंजे लाइ दर दर हर हंधि रुलियो आहियां, कई बादशाहूं कई इलाइक़ा मूं रुलिया आहिनि तोखे ॻोल्हण जे लाइ। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी परी त आउं दरअसल मजबूर हुयसि, मुंहिंजा माइट मूंखे छॾीनि न, ज़ोर ज़बरदस्ती करे वेठा ऐं चवनि त जे अगरि हेॾां होॾां कयई जा उन फ़क़ीर ॾांहुं वें, तुंहिंजे मुड़ुस ॾांहुं वें त तुंहिंजे पुट खे असीं मारे छॾींदासीं। पोइ आउं मजबूर हुअसि, तंहिंजे करे कुझु न करे सघियसि। मूं तुंहिंजे लाइ घणी चाहियो, घणी कयो, पर आउं मजबूर हुअसि, न पुॼी सघियसि। जे अगरि आउं तो वटि पुॼां हा त पंहिंजे पुट खे मारे छॾींदा हुआ मुंहिंजा माइट, तंहिंजे करे आउं मजबूर थी वियसि। सो फ़क़ीर चवणु लॻो उन परिस्तान जी शहज़ादी खे, तूं परेशान न थिए, हाणे पंहिंजो पुटु आहे किथे? सो हिते उहा परी शहज़ादी चवणु लॻी त उहो परिस्तान में मौजूदु आहे। सो फ़क़ीर चवणु लॻो त मूंखे वठी हल, आउं मिल्त मेड़ कंदसि, तुंहिंजे माइटनि खे चवंदसि, सो मूंखे तुंहिंजो हथु ॾींदा ऐं पंहिंजो पुटु बि ॾींदा। सो हाणे नेठि परिस्तान जी शहज़ादी उन फ़क़ीर खे वरितो, सिधो परिस्तान आया। सो हाणे फ़क़ीर मिल्तूं मेड़ूं करणु लॻो संदसि माइटनि खे। सो हाणे माइट चवणु लॻा उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, जे अगरि तूं को हुजी या पैसे वारो या अमीर या बादशाह या शहज़ादो त असांजी धीअ तोखे ॾियूं हा, पर हाणे मसइलो इहो आहे जो तूं आहीं फ़क़ीर। सो हाणे असांजी हीअ छोकिरी खे दर दर ख़ैरात वठाईंदे, इहा ॻाल्हि असांखे सही नथी लॻे। सो हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त आउं अव्हां सां वचन ऐं वाइदो करियां थो, हेतिरो टाइम तव्हांखे ॾियां थो, इन टाइम में ॾिसिजो जे अगरि तव्हांजी धीउ शहज़ादी मूं वटि सवली न हुजे त पोइ भले तव्हां वठी वञिजो, मूं ते एतबार ऐं यकीन करियो, फ़िलहालु मूंखे इजाज़त ॾियो। माइट वासे चवणु लॻा त भले ठीकु आहे, पंहिंजो वाइदो यादि रखजांइ। सो हाणे नेठि उहो फ़क़ीर, उहा हिन वारी ज़ाल परी शहज़ादी ऐं पुटु, सो हाणे आया हेठि धरती ते। सो हाणे हिते सॼी ॻाल्हि सॼी हक़ीक़त करे फ़क़ीर परिस्तान जी शहज़ादी हुन परी खे ॿुधाई त पंहिंजो पुटु पाण ॾींदासीं हिकु राणी खे ऐं अलाह पाण खे वरी औलाद ॿियो ॾेई छॾींदो। हुनजो मुड़ुसु मरी चुको आहे ऐं हू बादशाही संभाले थी, हुनजो को वाली वारिस आहे कोन, पाण खे अलाह साईं औलाद ॿियो ॾींदो ऐं आउं हुन सां वचन ऐं वाइदो करे आयो आहियां। सो परी शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु औलाद पाण खे अलाह साईं वरी ॾेई छॾंदो, हीउ पंहिंजो पुटु पाण उन राणी खे ॾियूं था। सो हाणे आया उन राणी वटि, राणी खे उहो पुटु फ़क़ीर जेको आहे सो पंहिंजो पुटु उन राणी खे ॾिनो। सो राणी ॾाढी ख़ुशि थी। सो फ़क़ीर चवणु लॻो उन राणी खे त मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो। त हिते उहा राणी चवणु लॻी जे अगरि तो पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे त पोइ तो मूंखे पुटु ॾिनो आहे, हाणे हीअं कर, वञी धिका खाईंदे, ॾुख बि खाईंदे, सुख मिलनी या न मिलनी, फ़क़ीर आहीं, तंहिंजे करे आउं तोखे इहो ई अर्ज़ु करियां थी, तूं मुंहिंजो भाउ आहीं, मूंखे पंहिंजो पुटु ॾिनो अथई, हाणे भेण जो अर्ज़ु मञ, हिन मुंहिंजी बादशाही में रह ऐं हीअ बादशाही संभाल। सो हाणे नेठि उहो फ़क़ीर थी वियो बादशाह ऐं बादशाही संभालणु लॻो ऐं उहा परी शहज़ादी बि सुठे नमूने सां उते रहणु लॻी। सो हाणे नेठि वक़्तु गुज़रियो, उहे परिस्तान जा जेके माइट हुआ परी जा, से बि आया, अची ॾिठो त हिन वारी धीअ शहज़ादी हसी ख़ुशी सां उन महल में उन फ़क़ीर सां, बादशाह माना हो जेको उन सां सही वेठी आहे। सो नेठि उहे माइट बि ॾाढा ख़ुशि थिया, से बि वापसी दुआऊं ॾींदा पंहिंजी छोकिरी खे हलिया विया। सो हाणे दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।